वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जारी है। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इनायतुल्ला मक्सी साहब, नफ़सियाती बीमारियुनि जा माहिर आहिनि ऐं राइटर आहिनि। अस्सलाम वालेकुम सर, वेलकम कया थी मांखे पंहिंजे प्रोग्राम में ऐं वॾी महिरबानी टाइम ॾियण जे लाइ। महिरबानी। इनायत साहब, जीअं तव्हांखे ख़बर आहे त ताज़ो ई घोटकी में हिकु वाक़ियो पेश आयो आहे। हिकु बेरहम शख़्स पंहिंजी माउ, भेण ऐं पंहिंजी टिनि भाणेजियुनि खे मिल्कियत जी तकरार तां बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे ऐं चयो इहो पियो वञे त हू ज़हनी मरीज़ आहे। अव्हां छा चवंदो इन हवाले सां? ॾिसो, एतिरनि माण्हुनि खे क़त्ल करण ऐं उन्हीअ खां पोइ वरी ॿियनि माण्हुनि जो चवण त हू ज़हनी मरीज़ आहे, उन्ही में हिकिड़े डॉक्टर तौरु मां सिर्फ़ु अव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त इहा ई शइ पने आकिल में 2 साल अॻु में थी आहे। इहा ई शइ सिंध जे या पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि में ईअं थींदी रही आहे, पर उन्ही केस जा पोइ जेके केस थी वञे थो उन जा नतीजा कॾहिं अहिड़ा आया आहिनि त हा वाक़ई उहो माण्हू ज़हनी तवाज़ुन उन्ही जो सही न हो, उहो माण्हू बीमार हो ज़हनी तौर ते या नफ़्सियाती तौर ते, उन्ही खे पोइ वरी इलाज लाइ मोकिलियो वियो। अहिड़ी का बि शइ कोन थी थिए। असल में हिन मुल्क जो जेको कानूनी सिरिश्तो आहे, जेका पुलिस आहे, उहा पंहिंजी जान छॾाइण लाइ इहो कमु करे छॾे थी। नतीजे में अॻिते हली पोइ इहे लाश लुड़ी वञनि था। तेसिताईं कंहिंखे बि बीमार नथो चई सघिजे जॾहिं अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो मेडिकल बोर्ड वेहे जेको हिन खे महीने ताईं पाण वटि दाख़िल रखे, कंहिं बि नफ़्सियाती वार्ड में उहो उन्ही जो जाइज़ो वठे, उन्ही खां पोइ चवे त इहो बीमार आहे ऐं उन्ही हालत में कयो आहे, वरना उनखे बीमार चवण जो कंहिंखे बि हक़ कोन्हे, मूं समेत। सही, ठीक है। इनायत साहब, जेके अहिड़े क़िस्म जा माण्हू हुजनि था जेके मतलब कंहिं बिना कंहिं डर ख़ौफ़ जे कंहिंखे बि मारे छॾीनि था, इहो कहिड़े क़िस्म जो मेंटल इलनेस आहे, इहो कहिड़ो डिसऑर्डर आहे? अव्हां इन हवाले सां कुझु रहनुमाई कजो। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त असां मुस्तक़िल तौर ते जेको बि माण्हू पंहिंजे घर जूं औरतूं मारे थो या मिट माइटाणियूं मारे थो, उन्ही खे ज़हनी या नफ़्सियाती मरीज़ सॾियूं था। जी, मां अव्हां खां सिर्फ़ु इन जे जवाब में हिकिड़ी जेका आहे उहा वस्फ़ बयानु कयां थो, उहा तव्हां सोचे ॾिसो। जेको बि माण्हू असां सम्झूं था त नफ़्सियाती बीमार आहे या ज़हनी बीमार आहे, उहो सिर्फ़ु पंहिंजे घर जूं मिट माइटाणियूं ई छो थो मारे? अमेरिका में मिसाल अहिड़ा वाक़िया थियनि था जिथे माण्हू ॿाहिरि ॿियनि खे मारे विझनि था, स्कूल्स में फायरिंग कनि था, बाज़ार में माण्हू मारनि था, शहरनि में ईअं थिए थो। इहा शइ मुख़्तलिफ़ ॿियनि मुल्कनि में थिए थी, पर घणे खां घणी रिपोर्ट असां वटि अमेरिका में थींदी आहे। उन्ही ज़हनी हालत खे ॾिसो ऐं असांजी पंहिंजी ज़हनी हालत खे ॾिसो त उहो मर्द जंहिंखे घर में औरत मारे माली फ़ाइदो पवे थो, ज़मीन जो फ़ाइदो पवे थो, सुभाणे कानून जी गिरफ़्त में उहो नथो अचे, अदालतुनि मां उहो छुटी वञे थो। इहा बीमारी घटि लालच, लोभ, इंसाफ़ जो न हुजणु ऐं कानून खां पाण खे मथां सम्झण वारी हालत आहे। ऐं इन्हीअ जो सॼो सारो सबबु हिन समाज जे जेको कानून खां वांझो थी वञणु ऐं जिथे इंसाफ़ मुयसर ई कोन्हे, उन्ही छुड़वाग तबियतुनि जे मर्दानगी वारो रवैयो आहे, जेके पाण खे हर शइ जो मालिक सम्झनि था, आमिर सम्झनि था ऐं ॿिए माण्हू जी ॻिची उॾारे उन्ही खां पोइ मुछ वटे घुमनि था। इहा उन्ही ज़हरीले मर्दाने रवैये जी निशानी आहे। इन खे कंहिं बि नफ़्सियाती बीमारी में विझी छॾणु मुंहिंजी नज़र में त हिन वक़्तु एतिरो जल्दी ग़लति थींदो। अच्छा सर, इन खां अलावा भी सिंध में सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी जे नाले सां हिकु इदारो क़ाइमु थियलु आहे या हिकु मतलब शइ आहे असां वटि, ऐं ख़ासि तौर ते डॉक्टर, क्वालिफाइड डॉक्टर्स भी मौजूद आहिनि, हर शइ आहे। उन बावजूद भी अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि में को घटिताई नथी अचे या असांजा जेके लॻापियल जेके इदारा आहिनि उहे इन हवाले सां छो को काराइतो कमु न करे रहिया आहिनि त अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि जी रोकथाम थी सघे? ॾिसो, असां वटि बिल्कुलु मेंटल हेल्थ एक्ट पास थियल आहे, मेंटल हेल्थ अथॉरिटी मौजूदु आहे, बिल्कुलु अखियुनि सां आहे। मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में साइकियाट्री जा वार्ड मौजूदु आहिनि, बिल्कुलु आहिनि। असां वटि साइकियाट्रीअ जा माहिर बि मौजूदु आहिनि, मञूं था उहे बि आहिनि, पर उनजो तइदादु तमामु थोरो आहे। ॿी जेका उन में वॾी सभ खां ॻाल्हि आहे, केतिरा बि साइकियाट्रिस्ट, भली हर ज़िले में हिकिड़ो साइकियाट्रिस्ट मौजूदु हुजे या हिकु तालुके में मौजूदु हुजे, जिथे किथे मौजूदु हुजे, पर उहो कुझु नथो करे सघे पाण जेसिताईं उन्ही माण्हूअ जी जेको मुआशिरो आहे, उन जी तरबियत असां जेका तालीमकारी कयूं था उहा वहम वारी कयूं था, नंबर 1। उन खां पोइ असां उन जी ख़ौफ़ वारी कयूं था, नंबर 2।
नंबर 3 असां मर्द जी तरबियत ई इहा था कयूं त हू औरत खे मारे कुटे उन ते क़ाबिज़ रही या उनखे क़त्ल करे पंहिंजी हुकुमरानी हलाए। नतीजे में इहे साइकियाट्रिस्ट या जेके नफ़्सियाती इदारा आहिनि उहे महदूद आहिनि, पर उन्ही जे उबतड़ जेके ॿिया इदारा आहिनि जिथे अहिड़नि माण्हुनि जी तरबियत रोज़मरह थिए थी, रस्ते ते अव्हांखे नज़र ईंदो, तव्हांखे शहर में नज़र ईंदो, घर में नज़र ईंदो, अव्हां जाॾे बि नज़र कंदा उते औरत पोरियो कंदी नज़र अचे थी, मार मोचड़ो खाईंदी नज़र अचे थी, उन सां ज़बरदस्ती थींदे नज़र अचे थी, उहा क़त्ल थींदे नज़र अचे थी। मर्द ॾे पैगाम छा थो वञे? पैगाम इहो आहे त तोखे कुझु थियणो ई कोन्हे। नफ़्सियात जा माहिर पुलिस वारा न आहिनि, साइकियाट्रिस्ट कोर्ट में कोन वेठा आहिनि, साइकियाट्रिस्ट रस्ते ते वेही माण्हुनि जो इलाज करे कोन था सघनि। भितियूं अव्हां जूं भरियूं पयूं आहिनि, नामर्दी जा किसा लिखिया पिया आहिनि। अव्हां जे भितियुनि ते जाॾे वञो ईअं थो लॻे ॼण सॼो मुल्क नामर्दनि सां भरियल आहे, उहे को ते मर्दाना जी दवा उन्हनि खे खपे। बिल्कुलु ही मुआशिरो हिकिड़ो अहिड़ो मुआशिरो आहे जंहिंखे मां अव्हां खां जेकॾहिं इजाज़त घुरां ऐं माण्हुनि खे बुरो न लॻे, ही नामर्दनि जो मुआशिरो आहे ऐं उहे पंहिंजी मर्दानगी तशद्दुद, ज़्यादती ऐं क़त्ल जे ज़रिए क़ाइमु करणु चाहिनि था। इन जे करे इहा हालत आहे। हिन में साइकियाट्रिस्ट वीचारा तमामु बेवस आहिनि। साइकियाट्रिक जेका सिंध जी अथॉरिटी आहे मेंटल हेल्थ जी, उहा वीचारी छा कंदी? उन जा 15 माण्हू आहिनि, मूंखे ख़बर आहे उन खे तव्हां घोटकी नथा मोकिले सघो। घोटकी में 10 ॾींहं रहाए ॾिसो त हू भॼी वेंदा हुतां। घोटकी, कंधकोट, ठुल, कश्मोर, शिकारपुर, जेकबाबाद, कंबर शहदादपुर, छा सूरत हाल आहे माण्हुनि जी? अव्हां कॾहिं सोचियो आहे त उहे कहिड़ी ज़िंदगी गुज़ारनि था? अच्छा सर, हाणे जी ठीकु आहे। इन खां अलावा अगरि असां वटि कहिड़े क़िस्म जा जेके माण्हू आहिनि या जेके बि मेंटल इलनेस जो शिकार आहिनि, असांजे माशरे में हिकु त इन शइ खे मायूब सम्झो वेंदो आहे, न ते खुली करे ॻाल्हि न थींदी आहे। हालांकि दुनिया एॾी तरक़ी करे रही आहे, ॾींहुं ॾों ॾींहुं असां टेक्नोलॉजी सां क़रीब थींदा पिया वञूं, पर मेंटल इलनेस ख़ासि तौर ते ॿियनि मुल्कनि में अगरि तव्हां ॾिसंदो त उते खुली करे इन प्रॉब्लम खे सॉल्व कयो वेंदो आहे, डिस्कस कयो वेंदो आहे। पर असां वटि अॼु बि इन शइ खे जेको आहे उहो ग़लति सम्झो वेंदो आहे, मेंटल इलनेस खे ऐब सम्झो वेंदो आहे। त माण्हुनि खे कीअं अवेयर कजे, उन्हनि खे कीअं ॿुधाइजे त भई मेंटल इलनेस कोई ऐब न आहे, अव्हां डॉक्टर ॾे वञो, अव्हां एक्सपर्ट्स ॾे वञो अने अव्हां इन शइ ते डिस्कस कयो ताकि तव्हांजो उहो मसइलो, तव्हांजी उहा प्रॉब्लम हल थी सघे। ॾिसो, तव्हां जेसि ताईं माण्हुनि सां नफ़्सियाती सिहत जूं ॻाल्हियूं कयो, मेंटल इलनेस जूं ॻाल्हियूं कयो, तव्हां उन्हनि खे बीमारियुनि जो ॿुधायो, उन खां पहिरीं इहो त ॾिसो अव्हां जे हर शहर में, हर ॻोठ में, हर कब्रिस्तान में मकान ठहियो पियो आहे, माण्हू कूड़ा वेठा भंग जा पीअनि। चर्च हिन मुल्क हाणे ही 3 ॾींहं जेको आहे शिकारपुर में 60 लख रुपयनि जो चर्च कब्रिस्तान मां, कब्रुनि मां कढियो अथनि। इहे माण्हू पीअंदा हूंदा न। चर्च पीअण खां पोइ अहिड़ा नशा आइस असांजे हर शहर में नौजवान जिथे किथे वापराए वेठो। इहे शयूं वापराइण खां पोइ अव्हां माण्हुनि खां होश में रहण जी तवको कयो था, त मां माफ़ी घुरां थो, माण्हू अव्हां जा इहे नशा पता करे होश में कोन रहंदा ऐं इहे ॼाणे सम्झी बि कोन सघंदा। ॿिए पासे तालीमकारी प्राइमरी स्कूल खां सेकेंडरी स्कूल खां इंटरमीडिएट कॉलेज ताईं मदरसनि में, मस्जिदुनि में, जिथे किथे इहा शइ सरकार खे वधाइणु खपे, इन जी प्रोपेगेशन थियणु खपे त भाई ज़हनी सिहत हिकिड़ो तमामु वॾो मामिलो आहे। बीमारीअ जो इलाजु कराइणु खपे। फाज़िल शाह ते ॿधी नक में नसवार न विझराइजे, उन्हनि खे ॾंभ न ॾियाराइजनि, उन्हनि खे कुटराइजे न, उन्हनि जा मथा न कूड़ाइजनि, उन्हनि खे उबतो करे न टंगिजे। पर हिते इहा शइ अञा ताईं बि जिन भूत पीर आमिल जे हुन में ॿधल आहे ऐं असां अञा ताईं इन खे कोन था सम्झूं त इहा बीमारी आहे। बीमारी, ज़हनी बीमारी, नफ़्सियाती बीमारी असां वटि अञा ताईं पंहिंजी उहा हैसियत न माणे सघी आहे जेका सुधरियल दुनिया में आहे। उन जो बुनियादी सबबु असांजे तालीम जी खोट आहे। तालीम मंझि नफ़्सियाती सिहत ऐं ज़हनी सिहत जो को बि किरदारु कोन्हे। वेंदे जेके MBBS पढ़ंदड़ शागिर्द आहिनि, जेके मेडिकल कॉलेजनि में पढ़नि था, तव्हां सोचे ॾिसो, आगा खान मेडिकल कॉलेज में ख़ुदकुशियूं थियनि थियूं, चाणका मेडिकल कॉलेज में ख़ुदकुशियूं थियूं आहिनि, अहिड़ियूं ई जेके असांजी यूनिवर्सिटियूं आहिनि जिन में ख़ुदकुशियूं थींदियूं रहियूं आहिनि। असां वटि बुनियाद ई अहिड़ो कोन्हे जो घर खां वठी वेंदे हायर एजुकेशन ताईं, यूनिवर्सिटीज़ ताईं ॿार इहो सम्झी सघनि त असांजी बि का नफ़्सियाती सिहत थींदी आहे, ज़हनी सिहत थींदी आहे, असां बि को ख़ुशि गुज़ारण लाइ आहियूं। हिन मुआशिरे में सिर्फ़ु परेशान रही सघो था,
हिन में नशा पता करे सघो था, हिन में क्रिमिनलाइज़ थी सघो था, पर हिन में जेकॾहिं तव्हांजी ज़हनी सिहत सही आहे त तव्हां सभ खां पहिरियों निशानो ई इन जो था बणिजो त भई हिन जो त मथो ख़राबु आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी इनायत बख़्शी साहिबु अव्हांजी। अव्हां तमामु बहितरीनु ॻाल्हि कई आहे ऐं असांखे जेसीं ताईं हिकु अवेयरनेस न हूंदी, हिकु शइ एड्रेस ई न थींदी त असां उनजो इलाज बि न करे सघंदासीं ऐं उन मां छुटकारो बि हासिलु न करे सघंदासीं। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, उनखां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं।